अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम पॉलिटिकल डिबेट सां गॾु मां आहियां जी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं मजमूई तौर ते मुल्क जी जेका मौजूदा सूरत-हाल आहे उन ते, ऐं अॼु DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस यकीनी तौर ते तव्हां ॿुधी हूंदी। संदसि चवणो हो त दहशतगर्दी जे हवाले सां ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी अख़्तियार कई वेंदी, ऐं ख़ासि तौर ते KP में जेके दहशतगर्द कार्रवायूं हलंदड़ आहिनि उन जे नतीजे में जेका हिन वक़्तु मुल्क में सूरत हाल उभरी रही आहे, ऐं ख़ासि तौर ते DGISPR जो चवणो हो त नेशनल एक्शन प्लान ते अमल न थियण जे करे दहशतगर्दी वधी आहे। त यकीनी तौर ते PDM जी हुकूमत उन खां पोइ हिन वक़्तु मौजूदा जेका वफ़ाक़ी सरकार आहे नून लीग जी, उन में हिन वक़्तु ताईं नेशनल एक्शन प्लान जे हवाले सां कहिड़ा मामला आहिनि। DGISPR इहो बि चयो त नेशनल एक्शन प्लान जे कुझु जेके रूल्स हुआ उनखे ख़तमु करे तरमीम उन में कई वई, ऐं उन ते उन जी रूह मूजिबि अमल न थियण जे करे हिन वक़्तु जेके आहिनि उहे सवे माण्हू ज़िंदगी मौती कश में आहिनि, ऐं हिन वक़्तु KPK जे अंदरि जेका सियासी अफ़रा तफ़री आहे ऐं सियासी गैर यकीनी आहे उन जे करे बि दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु जेके कार्रवायूं आहिनि उन में उहो असरअंदाज़ थी रहियो आहे। त यकीनी तौर ते वफ़ाक़ी हुकूमत जे हवाले सां ई ॻाल्हि कयूं पिया। उन ते ॻाल्हाइण लाइ असांखे हिन वक़्तु कॉल ते जॉइन कयो आहे वफ़ाक़ी हुकूमत जा तर्जुमान आहिनि राजा अंसारी साहब। उन्हनि खां पुछंदासीं त नेशनल एक्शन प्लान ते अमल न थियण जी वजह छा आहे। राजा अंसारी साहब, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। यकीनी तौर ते DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस में जेके नुक़्ता उन्हनि ॻणाया अॼु उन में सभु खां जेको सर फ़हरिस्त इहो त उन्हनि चयो त सियासी गठजोड़ ऐं जे करे ई सॼो मामिलो ख़राबु थियो आहे, ऐं दहशतगर्दी जूं जेके कार्रवायूं आहिनि उहो 2 साल जी भेट में उन्हनि जो अंगु वधियो आहे, ऐं केतिरा ई माण्हू हिन वक़्तु दहशतगर्दी जे करे उहे मुतासिर थी रहिया आहिनि। त सभ खां पहिरीं त असांखे जे नाज़रीन खे ॿुधाइजो त नेशनल एक्शन प्लान ते अमल न थियण जी बुनियादी वजह कहिड़ी आहे। PDM सरकार में तव्हां हुया, हिन वक़्तु वफ़ाक़ी गवर्नमेंट में तव्हां आहियो, त इन ते तव्हांजो छा चवणु आहे? जी बिल्कुलु, असल में DGISPR जो जेको मक़सदु हुयो नेशनल एक्शन प्लान जे हवाले सां जेके हुन ॻाल्हियूं कयूं उहे PTI दौरे हुकूमत जूं ॻाल्हियूं हुयूं। उन्हनि पाण हिन ॻाल्हि खे एडमिट बि कयो त जेको असांजो DGISI उन वक़्तु फैज़ हमीद हुयो उनजे ख़िलाफ़ बि उनखे कोर्ट मार्शल कयो पियो वञे, ऐं उन में डिले जा सबब बि उन ॿुधाया त छो जो असां सभई कानूनी तक़ाज़ा इंसाफ़ जा तक़ाज़ा पूरा करणु चाहियूं था, इन जे करे ई उन में डिले आहे, पर उन कोर्ट मार्शल जो सामनो करणो पवे थो। ऐं जेका PTI गवर्नमेंट जी जेका पॉलिसी आहे उन खां पोइ वरी जेका सूबाई हुकूमत KPK में हुई उनजी जेका पॉलिसी रही दहशतगर्दनि जे हवाले सां उहा बि उन्हनि सॼी डिटेल साम्हूं रखी। नेशनल एक्शन प्लान बुनियादी तौर ते रुगो वफ़ाक़ी हुकूमत जो नालो न आहे त या वफ़ाक़ी हुकूमत उन ते अमल दरामद कराईंदी, बल्कि नेशनल एक्शन प्लान में सूबाई हुकूमतूं बि शामिल हुयूं ऐं उन में सूबाई हुकूमतुनि जो सहकार बि शामिल हुयो। पर बदकिस्मती सां छो जो दहशतगर्दी जो जेको सभ खां वॾो जेको मर्कज़ बणियल रहियो उहो पाकिस्तान जो सूबो ख़ैबर पख्तूनख्वा बणियल रहियो, ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में बि PTI जी हुकूमत रही ऐं उहो तसलसल रहियो हुनजी फेडरल हुकूमत PTI जो, ऐं उन खां पोइ उन्हनि जी पॉलिसीज़ जो हमेशह हू तालिबान खे दहशतगर्दनि खे मसीहा सॾींदा रहिया, ऐं जॾहिं उहे जहनुम वासिल थींदा हुया त उन्हनि खे शहीद चवंदा हुया, ऐं इहो उन्हनि जो पूरो हिकिड़ो बयानिया आहे, ऐं उन बयानीअ ते अॼु ॾींहं ताईं कारगर आहिनि। वरी तव्हां ॾिठो त जॾहिं KPK में तब्दीली कई वई ऐं उनखे जेको वज़ीर आला तब्दील थियो त उन खां पोइ जेको ॿियो वज़ीर आला हुननि नामज़द कयो आहे उहो त अञा 2 हथ अॻिते आहे अली अमीन गंडापुर खां बि। उन जेके ख़्यालात आहिनि, नज़रिया आहिनि, उहे अञा वधीक ख़तरनाक आहिनि। हू पाकिस्तान जी रियासत खे मञण लाइ तयारु न आहे। उन जूं तक़रीरूं असेंबली जे फ्लोर ते आहिनि जंहिंमें हू आज़ाद ख़ैबर पख्तूनख्वा जी ॻाल्हि करे थो, पख्तूनिस्तान जी ॻाल्हि करे थो, हू ओपनली जेके दहशतगर्द आहिनि उनजी सपोर्ट कंदो रहियो आहे। त हिकिड़ो मां सम्झां थो त ओवरऑल जेको नेशनल एक्शन प्लान जे हवाले सां जेका DGISPR जी अॼु प्रेस कॉन्फ्रेंस हुई उन में उन्हनि PTI जी फेडरल गवर्नमेंट ऐं उन खां पोइ उनजी जेका KPK में सूबाई गवर्नमेंट आहे उन ते उन जी तरफ़ ई उन्हनि जो इशारो हुयो, ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ ई उन्हनि सॼी चार्जशीट ॾिनी आहे त इहे उहे माण्हू आहिनि जेके हिननि ख़्वारिज जो साथ बि ॾियनि था, उनजो सपोर्ट बि कनि था, ऐं इन ई सबब जे करे हिन वक़्तु ताईं ऑपरेशन में असां उहा कामयाबियूं हासिल न करे सघिया आहियूं जेके असांखे बर वक़्तु करणु घुरिजनि। राजा अंसारी साहब, तव्हां खां इहो पिया पुछणु चाहियूं त नेशनल एक्शन प्लान ते अमल हिन वक़्तु ताईं न थियण जी छा वजह आहे? हिन वक़्तु तव्हांजी गवर्नमेंट आहे ऐं यकीनी तौर ते मामला बिल्कुलु ठीकु हलनि पिया, त पोइ आख़िर अहिड़ो कहिड़ो मसइलो आहे? वफ़ाक़ी लेवल ते अगरि पाण ॻाल्हि कयूं त
सभई सूबा वफ़ाक़ जे अंडर अचनि था, त वफ़ाक़ जो जेको नेशनल एक्शन प्लान ते जेके अमल दरामद जी ख़ातिरी कराई वई हुई उन ते अमल थियण जा बुनियादी कारण तव्हां खां पुछूं पिया। सभ खां पहिरीं त असांखे इन ग़लतफ़हमी खां ॿाहिरि निकिरणो पवंदो त सूबा वफ़ाक़ जे अंडर में आहिनि। सूबा वफ़ाक़ जे अंडर में बिल्कुलु न आहिनि। अरिड़हीं आइनी तरमीम खां पोइ सूबा ख़ुदि मुख़्तियार आहिनि, लॉ इन्फोर्समेंट जे हवाले सां बि ऐं ॿियनि काफ़ी शयुनि जे हवाले सां, जंहिंमें एजुकेशन आहे, हेल्थ आहे। सिर्फ़ु नाणे यानी फाइनेंस खां अलावा बाक़ी तक़रीबन जेके बि सब्जेक्ट्स आहिनि उन में सूबा ख़ुदि मुख़्तियार आहिनि। हाणे मां अर्ज़ु कंदो हलां त नेशनल एक्शन प्लान में अॻु में बि चयुमि त वफ़ाक़ी हुकूमत जी वजह सां उनजे अमल दरामद में सुस्ती न आहे। हुनजे अमल दरामद जी सुस्ती ॿिनि शयुनि जे करे आहे। हिकिड़ो PTI जी फेडरल गवर्नमेंट जे वटि उहा पॉलिसी आंदी ऐं नेशनल एक्शन प्लान ते बर वक़्तु अमल दरामद न थी सघियो, ऐं ॿीहर जॾहिं उन्हनि जी KPK में हुकूमत ठही ऐं उन्हनि जी सही सिधी पॉलिसी दहशतगर्द जी फेवर में आहे, उनजे करे ई नेशनल एक्शन प्लान ते उन तरीक़े सां अमल दरामद न थी सघियो जंहिं तरीक़े सां थियणु घुरिजे। 40 हिन वक़्तु बि ख़ैबर पख्तूनख्वा में 40 मुख़्तलिफ़ ऑपरेशन जारी आहिनि दहशतगर्दनि जे ख़िलाफ़, ऐं उहो फेडरल गवर्नमेंट जे ई आशीर्वाद सां, उनजी परमिशन ऐं डायरेक्शन सां पाकिस्तान जी फ़ौज जेका आहे उहा 40 ऑपरेशन करे रही आहे। पर बदकिस्मती सां तव्हां ॾिसो था त हुननि में कंहिं बि क़िस्म जो सूबाई हुकूमत तरफ़ां सहकार न आहे, बल्कि जॾहिं बि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं थियनि थियूं त सूबाई हुकूमत दहशतगर्दनि जो साथ ॾिए थी, ऐं उते जेके असांजा आर्म फोर्सिस जा माण्हू आहिनि, जेके जवान आहिनि, जेके शहीद थियनि था, जेके जाननि जो नज़रानो ॾियनि था, उन्हनि खे उहे हमेशह तनक़ीद जो निशानो था बणाइनि। ठीकु आहे, पर हाणे छा अॻिते हिकमत अमली छा हूंदी? जीअं तव्हां ज़िक्र कयो त सुहेल आफरीदी साहब अगरि CM थियनि था KP जा, त पोइ यकीनी तौर ते इहो हिकिड़ो वधीक मसइलो बणिबो ऐं जेके कारवायूं हलंदड़ आहिनि उन में बि ख़लल ईंदो। त तव्हां छा था सम्झो त हिन मसइले खे वफ़ाक़ी गवर्नमेंट कीअं डील कंदी ऐं ऑपरेशन खे वधीक असराइते अंदाज़ में कीअं अमल दरामद उन ते थी सघंदो? तो इहो ई असांजो अॼु जो DG ISPR जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे उनजो मक़सदु इहो हुयो त असां पाकिस्तान जे अवाम खे इहो ॿुधाइणु घुरूं पिया, ऐं रियासत जेका आहे उहा बेसिकली इहो ॿुधाइणु चाहे थी पाकिस्तान जे अवाम खे त असांखे रुकावटूं किथे किथे आहिनि, ऐं हिन वक़्तु तमामु संजीदगी सां हिन ते गौर कयो वञे पियो। असां नथा चाहियूं त पाकिस्तान जूं आर्म फोर्सिस जेके आहिनि उहे कंहिं बि पॉलिटिकल धुर जे साम्हूं अचनि या आम माण्हू खे उनजे साम्हूं बीहारियो वञे, छो जो हिन वक़्तु सभ खां वॾो मसइलो इहो आहे त KPK में जेको आम माण्हू आहे, छो जो उहो हिकिड़ी ख़ासि पॉलिटिकल पार्टी सां एफिलिएटेड आहे, त उन मासूम ज़हन खे हिन वक़्तु हेप्नोटाइज़ करे पाकिस्तान जे कानून नाफ़िज़ कंदड़ ऐं जेके आर्म फोर्सिस जा जेके इदारा आहिनि उन्हनि जे साम्हूं बीहारियो पियो वञे। इन करे लाज़मी ॻाल्हि आहे जॾहिं आम माण्हू उन ते तनक़ीद कंदो या ऑपरेशन में रुकावट बणिजंदी, कोलेटरल डैमेजिस में आम माण्हू जो आहे उहो जेको आहे उहो अजल जो शिकार थींदा, त पोइ ऑपरेशन्स में ॾुखाइयूं ज़रूरु थींदियूं आहिनि। इहो ई सबबु आहे त हाणे फेडरल गवर्नमेंट इहो फ़ैसिलो कयो आहे त असां पॉलिटिकल मूव बि कंदासीं ऐं जेके सियासी अंदाज़ में जेके अवाम आहे उनखे बि हक़ीक़त खां आगाह कयो वेंदो त जीअं ऑपरेशन में जेके हुनजा नतीजा आहिनि उहे मुकमल तौर ते असांखे मिली सघनि, ऐं जेको अवाम आहे उहो इन ग़लतफ़हमी खां ॿाहिरि निकिरी अचे त कोई उते ऑपरेशन जेको आहे उहो को उन्हनि जे ख़िलाफ़ु थी रहियो आहे या उन्हनि जी धरती जे ख़िलाफ़ु थी रहियो आहे, जॾहिं त अॼु बि यकीन ॾियारायो वियो त हीउ ऑपरेशन मुकमल तौर ते दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु आहे ऐं दहशतगर्दनि सां हाणे का बि रिआयत न कई वेंदी, उन्हनि सां के बि ॻाल्हियूं न कई वेंदियूं, छो जो इहो हतमी फ़ैसिलो थियल आहे। उन खां अलावा DG ISPR इहो बि ॿुधायो त हाणे असां सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ सां मिली करे हुकूमत पाकिस्तान इहो तय कयो आहे त जेके 14 उन नुक़्ता ॿुधाया उन ते हाणे सभु एग्री आहिनि, ऐं उन में जो बुनियादी ऐं पहिरियों नुक़्तो इहो आहे त जेके ख़्वारिज आहिनि, जेके दहशतगर्द आहिनि, उन्हनि खे मारियो वेंदो, उन्हनि सां ॻाल्हियूं न कई वेंदियूं, उन्हनि सां हाणे कंहिं बि क़िस्म जो डायलॉग न थींदो, उन सां मुज़ाकरात न थींदा, बल्कि उन्हनि खे मारियो वेंदो। उनजो पहिरियों नुक़्तो इहो ई आहे, उन ते सभु मुतफ़िक़ आहिनि। पर जेके जीअं मां अॻु में अर्ज़ु कयुमि त KPK में हिकिड़ी ख़ासि पार्टी जंहिंखे असां PTI चऊं था, उहा दहशतगर्दनि खे सपोर्ट पई करे, उनजो वज़ीर आला जेको हाणे नामज़द कयो आहे उहो दहशतगर्दनि खे सपोर्ट करे, उन पूरो माज़ी गवाह आहे हिन ॻाल्हि जो, त उनजे करे असां गॾोगॾु पॉलिटिकल मूव बि कंदासीं, माण्हुनि ताईं पैगाम रसाई बि कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त आउटरीच जे ज़रिए पाकिस्तान जे अवाम खे ऐं ख़ासि तौर ते KPK जे अवाम खे ॿुधायूं त हीउ ऑपरेशन तव्हांजे हक़ में आहे ऐं हीउ दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ आहे। अच्छा अंसारी साहब, इन गॾोगॾु इहो बि ॿुधाईंदा हलो त DG ISPR अॼु अफ़गानिस्तान जे हवाले सां बि ॻाल्हि कई ऐं यकीनी तौर ते जेके दहशतगर्दी जा वाक़िया आहिनि उनमें अफ़गान जेके राहकू आहिनि उहे मुलविस आहिनि,
त तव्हां छा चवंदा त अफ़गानिस्तान जे हवाले सां जेका हमेशह असांजी पॉलिसी रही आहे उनमें कहिड़ो शिफ्ट ईंदो अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ ऐं जेके दहशतगर्दी जूं कार्रवायूं वधंदड़ आहिनि त अफ़गानिस्तान खे ॻाल्हियुनि सां डील करण जी जेका स्ट्रेटेजी अख़्तियार कई वेंदी या पोइ कुझु ॿियो अहिड़ो कुझु मुआदो थियणु वञे पियो जंहिंसां अफ़गान सरकार बि इन दहशतगर्दी जे हवाले सां पाकिस्तान सरकार जी मदद कंदी? ॾिसो, अफ़गान सरकार खे पाकिस्तान सरकार जी मदद करणी पवंदी। अफ़गानिस्तान खे हाणे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त बल्कि हुनजे अॻियां ताज़ो मिसाल ईरान जो आहे। ईरान में जंहिं तरीक़े सां इंडियन प्रॉक्सीज़ वेठा हुया, जेको बज़ाहिर ईरान उन वक़्तु सम्झे पियो त इहे असांजी मदद करणु वेठा आहिनि, जॾहिं इसराइल हमलो कयो ईरान ते त उहे इंडियन प्रॉक्सीज़ जेके हुया उहे ईरान जे ख़िलाफ़ कार्रवाइनि में मुलविस निकिता, इंटेलिजेंस जे हवाले सां बि ऐं मिलिटेंट्स जे हवाले सां बि। सो इन करे हाणे दुनिया थोरो मुख़्तलिफ़ सोचणु शुरू कयो आहे त जेके इंडियन प्रॉक्सीज़ अफ़गानिस्तान में बि मौजूदु आहिनि उहे उन्हनि ते हाणे अफ़गानिस्तान एतिरो भरोसो न करे, छो जो इहे डबल गेम खेॾी सघनि था ऐं वक़्तु अचण ते अफ़गानिस्तान जे ख़िलाफ़ बि इहे कमु करे सघनि था। इन करे हाणे अफ़गानिस्तान खे पाकिस्तान जी मदद ज़रूरु करणी पवंदी। ॿी, पाकिस्तान जेको पंहिंजी पॉलिसी में शिफ्ट आणे चुको आहे उहो उन में इहो आहे त असां वटि तमामु घणी तादाद में, लखनि जी तादाद में अफ़गान रेफ्यूजीज़ हुया जिन जो स्टेटस रेफ्यूजीज़ जो हुयो, पनाहगीर जो स्टेटस हुयो, जेको ख़तमु कयो वियो आहे। हाणे उन्हनि खे इलीगल इमिग्रेंट्स जो स्टेटस ॾिनो वियो आहे ऐं इलीगल इमिग्रेंट्स जे तौर ते हाणे रही कोन था सघनि। हुननि जो जेके POR कार्ड हुया उहे रिजेक्ट कया विया आहिनि। ARRC जेका अफ़गान रेफ्यूजीज़ रिपेट्रिएशन सेल आहे उनखे एक्टिव कयो वियो आहे। उन खां अलावा जेके अफ़गानी पाकिस्तान में बिज़नेस पिया कनि या हिते रहनि पिया उन्हनि खे बतदरीज पाकिस्तान जे इदारनि ऐं ख़ासि तौर ते सिंध पुलिस जे तरफ़ां, जीअं सिंध में ऐं ॿियनि सूबनि में उनजी पुलिस जे तरफ़ खे इहा ज़िम्मेदारी ॾिनी वई आहे त उहे उन्हनि खे हितां पाकिस्तान मां बिल्कुलु ॿाहिरि कढनि ऐं उन्हनि खे उन्हनि जी पकड़ धकड़ शुरू थी वई आहे ऐं उन्हनि खे पकिड़े करे ज़बरदस्ती फोर्सफुली उन्हनि खे पाकिस्तान खां ॿाहिरि वापसि अफ़गानिस्तान उमाणियो वञे पियो ऐं कराची में बि तमामु ज़बरदस्त ऐं ग्रैंड ऑपरेशन थी रहियो आहे। सिफ़ारती सतह ते छा कोशिशूं आहिनि अंसारी साहब, इन बाबति ॿुधाइजो। जी, ॿीहर पुछो त आवाज़ कजो। सिफ़ारती सतह ते पाकिस्तान सरकार अफ़गान तालिबाननि सां कीअं ॻाल्हाईंदी, छा ग्राउंड हूंदो, उन बाबति ॿुधाइजो। ॾिसो, सिफ़ारती मां हिन वक़्तु पाकिस्तान जी वॾी क्लियर पॉलिसी आहे, न सिर्फ़ु अफ़गानिस्तान बल्कि ओवरऑल असांजी पॉलिसी आहे त असां ज़ीरो टॉलरेंस आहे दहशतगर्द जे ख़िलाफ़। इन करे जेका अफ़गानिस्तान आहे उनखे इहा बाक़ाइदा हिकिड़ो डिप्लोमेटिक मूव इहो ई कयो वेंदो त उन्हनि सां ॻाल्हायो वेंदो त हिकु त उन्हनि खे सबूत फराहम कया वेंदा त कहिड़े तरीक़े सां क्रॉस बॉर्डर टेररिज़म में अफ़गानी शहरी मुलविस आहिनि ऐं उन्हनि खां इन ॻाल्हि में सहकार वरितो वेंदो त हू बॉर्डर सिक्योरिटी अञा वधीक वधाइनि ऐं असां बि हिन तरफ़ पंहिंजी बॉर्डर सिक्योरिटी खे अञा वधीक टाइट कंदासीं त जीअं अफ़गानिस्तान मां जेका डायरेक्टली दहशतगर्दी आहे उहा पाकिस्तान में न थी सघे ऐं जिते जिते अफ़गान बाशिंदा पकड़िया वेंदा त उन्हनि खे दहशतगर्दी तौरु ई डील कयो वेंदो, उन्हनि खे पकड़े करे वापसि न कयो वेंदो। जेके बि पाकिस्तान जे ख़िलाफ़ हथियार खणंदा पोइ उहो अफ़गानी शहरी हुजे या कंहिं ॿिए मुल्क जो, छो जो पहिरियों नुक़्तो 14 नुकात मां पहिरियों नुक़्तो इहो ई आहे त उन्हनि खे मारियो वेंदो। त उन्हनि सां हाणे का बि टॉक न कई वेंदी। इन करे अफ़गानिस्तान खे बि डिप्लोमेटिक जेके ज़रिया आहिनि उन मुताबिक़ इहो पैगाम ॾेई छॾियो वेंदो पाकिस्तान रियासत जे तरफ़ां त असांजी रियासत में कंहिं बि क़िस्म जी दहशतगर्दी असां बर्दाश्त न कंदासीं। पाकिस्तान हर हाल में पंहिंजे दिफ़ा जो हक़ महफ़ूज़ रखे थो ऐं पाकिस्तान ते कंहिं बि क़िस्म जो को दहशतगर्दी हमलो थियो या हिते दहशतगर्दनि में अफ़गानी शहरी जेके आहिनि उहे मुलविस हुया त उन्हनि सां बि उन ई तरीक़े सां निपटियो वेंदो जंहिं तरीक़े सां असां आम दहशतगर्द निपटींदा आहियूं। अच्छा अंसारी साहब, आख़िर में सिर्फ़ु हिन ते कमेंट कजो त छा वफ़द जी सतह ते का ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे या ईंदड़ वक़्त में का वफ़द वञे पियो अफ़गानिस्तान इन मौजूदा दहशतगर्दी जे हवाले सां ॻाल्हाइण लाइ? इन ते मां सम्झां थो त तमामु जल्द नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो इजलास बि थींदो कमेटी जो ऐं उन खां अलावा आर्मी चीफ फील्ड मार्शल हाफ़िज़ आसिम मुनीर ऐं प्लस मियां शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म पाकिस्तान उहे बि पाण में मुलाक़ात हाणे तमामु जल्द मुतवक़े आहे। उन में इहो फ़ैसिलो कयो वेंदो त आइदर असां को वफ़द मोकिलियूं या असां हिते जेके डिप्लोमेट्स मौजूदु आहिनि अफ़गानिस्तान जा उनजे ज़रिए अफ़गान हुकूमत सां जेका आहे उनखे पैगाम पहुचायो वञे या ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू कयो वञे। अञा ताईं इन बाबति को फ़ैसिलो कोन थियो आहे पर तमामु जल्द इहो फ़ैसिलो थी वेंदो। राजा अंसारी साहब, वरी महिरबानी तव्हांजे वक़्त जी। नाज़रीन, मजमूई तौर ते नेशनल एक्शन प्लान जे हवाले सां छा ख़ामियूं हुयूं, राजा अंसारी साहब उन ते ॻाल्हि ॿोल कई आहे। अफ़गानिस्तान में हिन वक़्तु दहशतगर्दी जे हवाले सां जेके मामला आहिनि उनखे सिफ़ारती सतह ते कीअं हैंडल कबो, मजमूई तौर ते ॻाल्हि ॿोल मां ॿुधी। नाज़रीन, हिते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ डिस्कस कंदासीं गज़ा जे हवाले सां जेको अमन मुआहिदो थियो आहे उहो हिन वक़्त ताईं
कहिड़ी स्टेज ते पहुतल आहे ऐं यरूशलेम जी जेका आज़ादी जी ॻाल्हि कई वञे पई उनजो अमल कीअं शुरू थींदो ऐं इसराइल इन मुआदे ते केरु उनखे पाबंद बणाईंदो, उन मजमू सूरत ते ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तसिर साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में हिन वक़्तु गुफ्तगू कंदासीं। तव्हांखे ॿुधायूं त तालिबान जो पड़ी वज़ीर हिन वक़्तु भारत जे दौरे ते आहे ऐं यकीनी तौर ते अफ़गानिस्तान जे हवाले सां ई हिन वक़्तु ख़िते में जेके दहशतगर्दी जा मामला आहिनि उहे कीअं ठीकु थींदा ऐं पाकिस्तान इन में कहिड़ी सफ़ारतकारी जी सतह ते छा अॻिते इन ते लाहे अमल जोड़ींदो, मजमूई तौर ते ख़िते जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। असां सां हिन वक़्तु फ़ोन कॉल ते मौजूदु आहिनि पड़ी मामलनि जा माहिर आहिनि तलत शबीर साहब। तलत साहब, बहुत शुक्रिया, आपने वक्त दिया। हमें बताइएगा कि इस वक्त अफ़गान के वज़ीर ख़ारजा इस वक्त भारत गए हुए हैं और रिसेंटली आज DGISPR की प्रेस कॉन्फ्रेंस भी आपने सुनी होगी। यकीनी तौर पे अफ़गानिस्तान का दहशतगर्दी के हवाले से अहम जो रोल आप देख रहे हैं इस वक्त, तो आप क्या समझते हैं कि ये दौरा जो है इस खत्ते के लिए कितना अहम होगा और इसमें आप क्या देख रहे हैं कि पाकिस्तान इसको कैसे सूरत हाल को काउंटर कर रहा है? जी, बहुत शुक्रिया, आपने इस अहम मौजू पे मुझे अपने प्रोग्राम में मदऊ किया। सबसे पहले तो ये जो दौरा है अफगान वजीर का इंडिया का, ये बहुत इम्पोर्टेंट अहमियत का हामिल है इस वक्त, जबकि पाकिस्तान के अंदर दहशतगर्दी की कार्रवाइयाँ जारी हैं। देखिए, हमने पिछले चंद माह में तसलसल के साथ दहशतगर्दी की वाक़यात हमारे मुल्क में हो रहे हैं और हम इसको ना सिर्फ अपने नेबरिंग कंट्रीज को बता रहे हैं बल्कि हम दुनिया को भी बता रहे हैं कि हम 9/11 के बाद से पाकिस्तान टेररिज्म का विक्टिम है। हम परपेट्रेटर्स नहीं हैं, हम दहशतगर्दी की कार्रवाइयों में मुलव्वस नहीं हैं जैसा कि एक खास तासर कायम किया जाता है। हम तो विक्टिम हैं और ये जो जितनी कैजुअल्टीज हो रही हैं, देखिए आए दिन हमारी आर्म फोर्सेस के लोग शहादतें पा रहे हैं और इस तरह की जो हमारी कैजुअल्टीज हो रही हैं, सिविलियन इंफ्रास्ट्रक्चर को, सिविलियन कैजुअल्टीज भी हैं और इंफ्रास्ट्रक्चर भी तबाह हो रहा है। तो ये सारे के ऊपर जो है वो जो रीजनल हमारे नेबरिंग कंट्रीज हैं उनसे एक्सपेक्टेशन ये है कि वो जो उनकी इन्वॉल्वमेंट है इसमें उसको रोकें। दूसरा, जिस तरह किसी भी मुल्क से ये एक्सपेक्ट किया जाए कि जी उनकी सॉयल जो है, उनकी जमीन किसी भी दहशतगर्दी की कार्रवाई के लिए इस्तेमाल ना हो, शायद ये हमारी एक्सपेक्टेशन भी हमारे नेबरिंग कंट्री से है, इंडिया से है और अफगानिस्तान से है कि वो दहशतगर्दी की कार्रवाइयों में जो पाकिस्तान में हो रही है उसके लिए अपनी सॉयल, अपनी जमीन मुहैया ना करें। अगर मुहैया डेफिनेटली मुल्क कह रहे हैं जी कि हम इसमें, लेकिन यह है कि वहां से अगर बैठ के मनसूबाबंदी हो रही है, वहां से बैठ के अगर इम्प्लीमेंटेशन को डायरेक्ट किया जा रहा है, तो ये उन हुकूमतों की जिम्मेदारी है कि वो इस चीज को चेक करें। तो मेरे ख्याल में ये बहुत अहम है और रीजनल पीस के लिए बहुत जरूरी है कि इंडिया और अफगानिस्तान दोनों बैठ के सोचें कि अगर हमने ऐसा ही दहशतगर्दी को सपोर्ट करना है और उन कुव्वतों को, ताकतों को के लिए कोई उनका खातरखा इंतजाम नहीं करना, बंदोबस्त नहीं करना, उनको टैकल नहीं करना, तो फिर ये तो दहशतगर्दी कार्रवाइयां बढ़ती जाएंगी और पाकिस्तान जो है वो फिर अपना हक महफूज रखता है कि वो इन दहशतगर्दियों के खिलाफ कार्रवाई करे। अच्छा शबीर साहब, ये भी बताएगा कि रिसेंटली जिस तरह स्ट्रेटेजिक मुआहदा हुआ है हमारा सऊदी अरब के साथ, तो आप क्या समझते हैं कि अगर अफगानिस्तान ऑन बोर्ड नहीं आता टेररिज्म के हवाले से, तो कोई और फरीक इसमें हम शामिल करेंगे और सिफारती सतह पर मजबूती से हम अफगानिस्तान को इसमें बावर कराएंगे कि दहशतगर्दी के मामला को अब जो है वो फौरी तौर पे ख़त्म करना चाहिए? डेफिनेटली, ना सिर्फ सऊदी अरेबिया बल्कि कतर भी हो सकता है, मिडिल ईस्ट के बाकी ममालिक भी हो सकते हैं, वेस्टर्न मुल्क भी हो सकते हैं। देखिए, तालिबान जो गवर्नमेंट है अफगानिस्तान में, उनको ये अंदाजा होना चाहिए कि उनको अफगानिस्तान गवर्नमेंट को लेजिटिमेसी की जरूरत है और लेजिटिमेसी के लिए उनकी एक्सेप्टेंस जो है दुनिया में, उसके बहुत जरूरी है कि जो दुनिया भर में उन्होंने वादे किए उनको पूरा करें। अब काउंटर टेररिज्म एफर्ट्स जो दुनिया कर रही है, ये एक्सपेक्टेशन उनसे शुरू से ही थी कि आपने यहाँ पे किसी भी टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन को सपोर्ट नहीं करना, उनको अपने नहीं रहना अपनी सॉइल के अंदर। तो ये तो देखिए, जो उन्होंने रीजन के अलावा भी उन्होंने जो दुनिया के साथ वादा किया हुआ है वो भी पूरा नहीं किया जा रहा, वो नाकाम हो रहे हैं उस वादा को पूरा करने में।
देखिए, जब तक वो ये नहीं करेंगे तो ये अमन तो नहीं होगा, और दूसरा उनकी अपनी लेजिटिमेसी का भी ये इशू बन जाएगा, बल्कि बन चुका है कि आपने दुनिया से वादा किया हुआ था कि आप काउंटर टेररिज्म एफर्ट्स में उनकी हेल्प करेंगे, अफगानिस्तान को दहशतगर्दी से पाक करेंगे, अफगानिस्तान की सॉइल को दहशतगर्दी के लिए इस्तेमाल नहीं होने देंगे। ये तो प्रोमिसेस हैं, जो प्लेजेस हैं जो उन्होंने किए थे, बिसाइड्स सो मेनी प्रोमिसेस दैट दे मेड व्हेन दे टुक ओवर। तो ये बहुत इंपॉर्टेंट है। लेकिन ये है कि मेरे ख्याल में मिडिल ईस्ट में मुस्लिम उम्मा जो है उनको भी ऑन बोर्ड करना होगा, और वेस्ट को भी करना होगा डेफिनेटली, जो अफगानिस्तान की जहाँ पे चीन को भी करना होगा मेरे ख्याल में। और ये सारे ममालिक जो है अफगानिस्तान को बताएं कि ये जो काउंटर टेररिज्म एफर्ट है इसमें अफगानिस्तान अपना किरदार अदा करे, वरना ये तो फैलता जाएगा और पाकिस्तान विक्टिम है, और फिर पाकिस्तान जाहिर है जब हमारे लोग इसमें शहादतें पाएंगे, हमारे मुल्क के अंदर अफरा तफरी होगी, तो डेफिनेटली फिर हम भी हक रखते हैं कि हम अपने दिफा में अपने उसके लिए हम भी एक्ट करें। ठीक है। अच्छा शबीर साहब, आखिरी सवाल आपसे ये पूछना चाहेंगे कि रिसेंटली अब अमेरिका दोबारा जो है बगराम बेस हासिल करना चाहता है और दोबारा इस खत्ते में अपनी जो है वो इन्फ्लुएंस को वो करना चाह रहा है, तो आप क्या समझते हैं कि इस मामले पे अफगानिस्तान का क्या स्टांस? तो उन्होंने दे दिया है कि वो नहीं देंगे, लेकिन आप क्या समझते हैं कि अमेरिका इस खत्ते में दोबारा अपना असर रसूख इस्तेमाल करेगा और पाकिस्तान का इसमें क्या रोल होगा? देखिए, मेरा ख्याल ये है कि जब अफगानिस्तान से अमेरिका जा रहा था तो उस वक्त मेरा एक तजिया ये था कि अमेरिका को किसी मुल्क में फिजिकली मौजूद होने की जरूरत नहीं है टू रिमेन प्रेजेंट इन दैट रीजन। लेकिन बाज़ का फिजिकल प्रेजेंस होती बड़ी जरूरी है। वो इसलिए कि आपकी जब फोर्सेस फुट ऑन ग्राउंड होता है तो उसका डेफिनेटली एडवांटेज होता है। लेकिन उसके अलावा चूंकि अमेरिका का जो इन्फ्लुएंस करने का तरीका है वो डिप्लोमेटिक भी है, वो पॉलिटिकल भी है, वो सैंक्शन का तरीकाकार है, वो इकोनॉमिक टूल्स भी इस्तेमाल करते हैं वो लोगों को इन्फ्लुएंस करने के लिए। तो बहुत सारी मुख्तलिफ जेतें हैं इन्फ्लुएंस करने की, तो वो सारी इस्तेमाल करने की कैपेबिलिटी है अमेरिका के पास। फिजिकल प्रेजेंस जो है ना वो भले मैं समझता हूँ ये जरूरी है, लेकिन अमेरिका को बहुत ज्यादा इसकी जरूरत नहीं है। लेकिन अभी लेकिन चूंकि अमेरिका यहाँ से गया जिस अंदाज में गया, उनको शायद ये ख्वाहिश है कि वो दोबारा आए और कम से कम कुछ किसी एक टुकड़े पे वो बैठे हों और इस इलाके में अपनी प्रेजेंस शो कर सकें। लेकिन यह है कि अभी चूंकि अभी तो अफगान गवर्नमेंट ने इनकार किया है और मेरा ख्याल है ये चलता रहेगा, क्योंकि अफगानिस्तान गवर्नमेंट ये नहीं कर सकेगी, मुश्किल से कर सकेगी, क्योंकि तालिबान का इशू ये है कि वहाँ पे लीडरशिप की सोच थोड़ी सी मुख्तलिफ है, उनकी थोड़ी सी इंगेजिंग अप्रोच है, दुनिया को इंगेज करने के बारे में सोचते हैं। लेकिन जो उनका इम्प्लीमेंटेशन लेवल पे नीचे लेवल के जो टेक्टिकल कमांडर्स हैं, जो टेक्टिकल लेवल पे लोग हैं, वो अभी तक पुराने तालिबान माइंडसेट के हैं। तो ये थोड़ा सा एक इशू भी है उनको ये करने के लिए। मेरे ख्याल में ये मुश्किल फैसला होगा अगर इवन इफ अफगान गवर्नमेंट की जो टॉप टीयर है उसमें कुछ लोग एग्री भी कर जाते हैं कि हमें अमेरिका के साथ तावन करें, तो ये मुश्किल फैसला होगा अफगानिस्तान को करने के लिए। लेकिन अभी तक वैसे मेरा ये ख्याल है एक डेवलपिंग स्टोरी है, इसमें मोर हैज टू कम, और अभी देखा जाएगा कि वाई एग्जैक्टली अमेरिका क्यों चाहता है कि वो इधर आए, क्या सिर्फ इन्फ्लुएंस करना है या इस खत्ते में मौजूदगी चाहिए, या क्या पर्पज है, और क्या ऐसा पर्पज है कि वो यहाँ प्रेजेंस से सर्व नहीं हो सकता। ये भी थोड़ा सा मेरे ख्याल में इसके ऊपर अभी सोच विचार लोग कर रहे हैं। बिल्कुल। तलत शबीर साहब, बहुत शुक्रिया आपने वक्त दिया। नाज़रीन, तलत शबीर असां सां गॾु हुआ मजमूई तौर ते अफगानिस्तान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी। ऐं प्रोग्राम में हिन वक़्तु ज़िक्र कंदासीं गज़ा इसराइल जे अमुन मुआहिदे जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। ऐं हिन वक़्तु हुकूमती मंज़ूरी खां पोइ इसराइली फ़ौज गज़ा मां निकिरण जो ऐलान कयो आहे। मुआहिदे मूजिबि ईंदड़ 72 कलाकनि अंदरि इसराइली यरगुमाली आज़ादु थींदा। त यकीनी तौर ते मुआहिदे ते अमल दरामद शुरू थी चुको आहे। ऐं हाणे इसराइल ऐं उनखां पोइ अमन मुआहिदे ते केतिरो इसराइल इन ते अमल कंदो ऐं यरगुमाली आज़ादु थियण खां पोइ कहिड़ी गारंटी आहे त इसराइली जेका सरकार आहे उहा इन मुआहिदे ते अमल कंदी। त इन सूरतहाल ते ॻाल्हाइण लाइ असां हिन वक़्तु राब्तो कयो आहे फॉर्मर एम्बेसडर आहिनि आलम ब्रोही साहब। आलम साहब, वरी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। तव्हां खां पुछणु चाहींदासीं त हिन वक़्तु ॿ रियासती हल जेके हिन वक़्तु डिस्कस थियनि पिया, आलमी इंटरनेशनल मीडिया हुजे या रीजनल मीडिया हुजे, तव्हांखे छा थो लॻे त हिन वक़्तु जेको पीस टॉक्स आहिनि उहो केतिरे हद ताईं तव्हांखे कामयाबु थींदे नज़र अचनि पियूं, ऐं कहिड़ी गारंटी आहे त यरगुमाली आज़ादु थियण खां पोइ इसराइल इन ते अमल कंदो? कोई गारंटी कोन्हे को, ऐं मूंखे बिल्कुलु यकीन आहे त
प्रिजनर्स जे आज़ाद थियण खां बाद जेको आहे सो इसराइल जेको आहे सो इन अमन मुआहिदे ते जेको आहे सो इम्प्लीमेंट कंदो या उन ते अमल कंदो। हिन खां वधीक सीरियस क़िस्म जा मुआहिदा थिया आहिनि। तव्हांखे यादि हूंदो ओस्लो मुआहिदो थियो हो जेको प्रेसिडेंट बिल क्लिंटन जे प्रेजेंस में उनजे सदारत हेठि में ईअं चओ त खणी ॿिन्ही हेॾां यासर अराफात साइन कई ऐं इसराइली प्राइम मिनिस्टर कई। उन ते छा अमल थियो? उते छा आहे त इंतिहा पसंदनि जेको आहे वॾो शोर कयो, वायलेंस कयो। उन खां बाद प्राइम मिनिस्टर उते उन्हनि जो क़त्ल थियो, पर हिन मुआहिदे ते अमल कोन थियो। ऐं उन खां बाद उन जा जेके बि जानशीन आया उन्हनि राज़ो फ़लस्तीन ते वॾी सख़्ती कई। सो इन जे करे मां चवां थो त इसराइल जी इहा तारीख़ आहे, मुआहिदा कनि था पर उन ते अमल कॾहिं बि नथा कनि पिया। इसराइल जो हिकिड़ो मनसूबो आहे, असां सभिनी खे सम्झणु घुरिजे। अमेरिकन्स खे सम्झ आहे, उन अमेरिकन हुनखे सपोर्ट कनि था, मुस्लमाननि खे बि सम्झ आहे, ख़बर अथनि, पर कंहिं ख़ौफ़ जे करे, छाजे करे, अमेरिका जे ख़ौफ़ जे करे चुप वेठा आहिनि। ॻाल्हि इहा आहे त इसराइल जो मनसूबो आहे त हो जेको आहे सो हुन मुल्क में या ग्रेटर इसराइल चओ, जेके ओड़े पाड़े जा जेके बि ज़मीनूं अथनि सभिनी खे हथु करे फ़लस्तीन जेको मां ॿुधायां, फ़लस्तीन अथॉरिटी जेको आहे सो हुनखे बि बेदख़ल कंदो अॻिते हली करे। इहो सॼो इलाइक़ो जेको आहे वठी करे इसराइल में शामिल थींदो, शायदि कुझु इलाइक़ो जेको आहे जॉर्डन जो बि खणे। सो इन जे करे हुननि जो ग्रेटर इसराइल जो जेको आहे सो पुराणो मनसूबो आहे, उन ते हो अमल था कनि पिया। उनजो पार्लियामेंट उन्हनि सां ॿधल आहे, उनजी फ़ौज उन सां ॿधल आहे। एक्सट्रीमिस्ट जी उनखे सपोर्ट आहे ऐं अमेरिकन्स उन्हनि खे सपोर्ट कनि था ऐं यूरोपियंस जेको आहे कुझु उन्हनि जेको आहे सो तस्लीम त कयो आहे रियासत खे, पर उन्हनि कहिड़ो प्रेशर विधो आहे अमेरिका जे मथां या इसराइल जे मथां जो इन जंग बंदी कनि या उन जेको आहे सो फ़लस्तीन जे जेको आहे सो ख़ुदि मुख्तियार रियासत खे तस्लीम कनि या उनखे सेपरेट कनि। इहो मसइलो कॾहिं हल न थींदो। इहो ॾिसजो तव्हां, इहे प्रिज़नर्स वठी करे उन खां बाद तव्हां ॾिसंदो हिननि जा हज़ारे क़िस्म जा प्रीटेक्स्ट शुरू थिया, बहाना शुरू थी वेंदा त हीअं न थियो, हीअं न थियो। हाणे जेको आहे सो चवनि था फ़लस्तीन खे स्टेट उन वक़्तु ॾींदासीं जॾहिं हो रिफॉर्म कंदो। छा रिफॉर्म कंदो ॿुधायो न? अमेरिका जे मर्ज़ी सां रिफॉर्म करे या इसराइल जे मर्ज़ी सां रिफॉर्म करे? तो तव्हां पहिली ॻाल्हि आहे त डिसआर्मामेंट जी ॻाल्हि था कयो, तव्हां उन्हनि खे डीकमीशनिंग कयो था, डिसआर्मामेंट करे उन्हनि खां हथियार बि वापसि वठो था ऐं जेको ईंदड़ पॉलिटिकल प्रोसेस आहे उन खां बि ॿाहिरि था रखो हमास खे। हमास इज़ पार्ट ऑफ फ़लस्तीन, असांखे सम्झ घुरिजे फ़लस्तीन जो हिसो आहे। सो तव्हां उन्हनि खे सभिनी खे ॿाहिरि खे, हे त डायरेक्टली हिकिड़े क़िस्म जो सरेंडर आहे। आलम रईस साहब, पोइ हमास छो ट्रैप थी? मुस्लमान मुल्क, मूंखे अफ़सोस थिए थो त उन्हनि कहिड़े बेसिस ते सपोर्ट कई आहे हिन अमन मुआहिदे जी। पाकिस्तान वटि छा गारंटी आहे, या यूएई वटि छा गारंटी आहे, सऊदी अरब वटि छा गारंटी आहे, टर्की वटि छा गारंटी आहे? छा उहे इसराइल ते प्रेशर विझी उन खां उन ते अमल दरामद कराईंदा? सुवाल ई पैदा नथो थिए। सो पोइ उनजी सपोर्ट छो था कनि? मुखालिफ़त नथा करे सघनि त घटि में घटि सपोर्ट त न कनि न हिनखे, इन गुनाह में शामिल त न थियनि न। मां सिर्फ़ु इहो ॻाल्हि कंदुमि छो त इन्हनि केतिरो ज़ुल्म कयो आहे ॿिनि सालनि में। 67,000 माण्हू क़तल थिया आहिनि। उन में जेको आहे सो 1/3 चिल्ड्रेन आहिनि। हॉस्पिटलनि जे मथां बमबारी, रिफ्यूजी कैंप्स जे मथां बमबारी, ऐं तव्हां छॾे वञो, हितां निकिरी वञो। हाणे ट्रंप साहिब जेको आहे सो वञे थो इजिप्ट खे जेको आहे सो ज़ोर भरे प्रेशर करे त तव्हां इहे सभई माण्हू सेना डेज़र्ट में जेको आहे सो सहरा में वठो, उते रखो हिननि खे। उन्हनि खे घर असां ठाराए ॾींदासीं, उन्हनि जो शहर असां ठाहे ॾींदासीं, बाक़ी खाईंदा मिठी उते।
सहरा में छा कंदा, एग्रीकल्चर कोन्हे, वापार कोन्हे, छा कंदा? मां ॿुधायांव त प्रेसिडेंट ट्रंप पंहिंजे विज़िट में जेको हुन ऐलान कयो आहे त मां इजिप्ट वेंदुमि विज़िट ते, उन में हे बिल्कुलु इजिप्ट ते प्रेशर ई हो विझंदो त हिनखे सिनाई डिस्ट्रिक्ट में जेको आहे सो डेजर्ट में हिननि खे, सहरा में जेको आहे सो हिननि खे जाइ ॾे, उते हिननि खे रहो। ईअं थींदो आहे छा? हिकिड़े पूरे पॉपुलेशन खे तव्हां जेको आहे 1.5 मिलियन माण्हुनि खे पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे घरनि खां कढी ॿाहिरि फिटी कयो। फलस्तीन वारनि कहिड़ो ॾोह कयो आहे? हुननि कहिड़ो ज़ुल्म कयो आहे? हिननि खे मारियो यूरोप वारनि, होलोकास्ट जेको आहे सो यूरोपियन कयो। गैस चैम्बर्स में हिननि खे जेको आहे सो यूरोपियंस विधो। उहे हाणे हिननि जा जेको आहे सो दोस्त थी विया, बाक़ी फलस्तीन वारनि जो कहिड़ो ॾोह हो? उहे त न हुया शामिल हुन में, या को अरब मुल्क हुन में को शामिल हुयो? आलम साहब, यकीनी तौर ते तव्हां जी ॻाल्हि कई आहे। मुंहिंजो सुवाल इहो हूंदो त हमास हिन सूरतयाल में छो सरेंडर कयो? आख़िर कहिड़ो प्रेशर हुयो? हमास एतिरे वक़्त खां रेज़िस्ट करे पई ऐं हू फ़लस्तीन जी नुमाइंदा हिकिड़ी पार्टी आहे, त उनखे कीअं ट्रैप कयो इसराइल ऐं अमेरिका? ॾिसो, ट्रैप करे या न करे, ॾिसो हमास वारा 2 साल विड़िया आहिनि, अञा विड़नि था। तमाम मुस्लमान मुल्क जे तरफ़ां उन्हनि खे कोई सपोर्ट कोन्हे, पॉलिटिकल सपोर्ट कोन्हे, मालियाती शायदि हुजनि थोरी घणी, सियासी हुजनि थोरी घणी, सियासी बि कोन्हे। मेन UN में त कंहिं न ॻाल्हायो उन्हनि जे फेवर में। मां चयो फलस्तीन खे जेको आहे स्टेट ॾियो, फलस्तीन खे स्टेट ॾियो, तव्हांजे चवण सां थींदो? सवाल इहो आहे त केतिरो वक़्तु विड़नि हो। हिकिड़ो मुआहिदो साम्हूं अचे वियो आहे, पर उनखे जेकॾहिं हो फर्स्ट स्टेप जेको आहे सो कनि था पिया, प्रिज़नर्स एक्सचेंज कंदा, उन खां बाद अमल थींदो, हमास फिरी वेंदो, उन खां चैलेंज थी वेंदो, पोइ अमुन काॾां आयो? सवाल इहो आहे, पोइ अमुन काॾां आयो? माण्हू जेको आहे सो हमास वारा जेकॾहिं पुॼी नथा सघनि, विढ़ी नथा सघनि, उन्हनि खे नुक़सान ॾेई नथा सघनि। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव त इसराइल खे ज़बरदस्त प्रेशर आहे। हिकु त इंटरनेशनल पब्लिक ओपिनियन उन्हनि जे ख़िलाफ़ आहे, सॼी यूरोप में जेको आहे सो पब्लिक उन्हनि जे ख़िलाफ़ आहे, अमेरिका में पब्लिक उन्हनि जे ख़िलाफ़ आहे। पंहिंजे मुल्क में इसराइली उन्हनि जे ख़िलाफ़ आहिनि, चवनि था असांजा कैदी वापसि आणियो, असांखे जंगूं न खपनि, असांखे अमुन खपे। मां सवाइ ॾिसो न, एक्सट्रीमिस्ट तबिको हर सोसाइटी में आहे, हर क़ौम में आहे। हे जेको हिन वक़्तु पावर में आहिनि, इहो बि एक्सट्रीमिस्ट आहिनि, बिल्कुलु एक्स्ट्रा जेके राइटिस्ट आहिनि, ऐं हिननि खे सिर्फ़ु एक्स्ट्रा राइटिस्ट जेके आहिनि उन्हनि जो जेको आहे सो हिननि खे सपोर्ट आहे, जेके हिते वेठा आहिनि इसराइल जे पावर में। ठीकु, आलम रोही साहब, वॾी महिरबानी। वक़्त जी कमी हुई, यकीनी तौर ते इन ते नेक्स्ट प्रोग्राम में ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन, आलम रोही साहब जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी गज़ा ऐं इसराइल जे अमन मुआहिदे जी हिन वक़्तु छा सूरत आहे। यकीनी तौर ते इहो हिकिड़ो सुवालु आहे त जॾहिं यरगुमाली आज़ादु थींदा त पोइ अगरि इसराइल पंहिंजे मुआहिदात तां फिरे थो त पोइ केरु इन मुआहिदे जी गारंटी ॾींदो ऐं सूरत इन वक़्त में किथे बीहंदी। नाज़रीन, इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।